पीपल्स पार्टी हुकूमत के ही चिताव ॾियो, ही आईनो ॾेखारियो तो तव्हां कुछ भी कयो पर असां पंहिंजी धरती पंहिंजे ॻोठनि तां हथ खणण लाइ कंहिं भी सूरत में तैयार कोन्हियूं के। असां पंहिंजी धरतीअ जे बचाव जे लाइ हर क़िस्म जी मज़ामत जो मोर्चो इस्तेमाल कंदासीं। तव्हां इन नाजाइज़ुनि खां, इन दलालीअ खां, इन जेको आहे त माना स्टेट ब्रोकरी खां पासो कयो। जेके न कंदो त असीं तव्हांजो घेराव कंदासीं, असां तव्हांजो घेरो तंग कंदासीं। ऐं यकीनन ही जॾहिं ही कारकुन, ही मज़दूर, ही जॾहिं हारी जेको आहे निकिता आहिनि त 1 यूनिट में उन ताक़तवर धुरनि खे बि शिकस्त ॾिनी आहे, MID जी तारीख़ुनि में बि शिकस्त ॾिनी आहे। उन सां गॾोगॾु जॾहिं सिंध खे विराइण जी ॻाल्हि कई वई त हिन कारकुननि, हिन ग़रीब मिसकिन मारवाड़नि, हिन क़ौमी कारकुननि उन्हनि खे जेको आहे त अञा शिकस्त ॾिनी ऐं पाण फतेह मारी। उन जे करे असीं सभु सिंध यूनाइटेड पार्टी सन जो सैयद समेत ही सभु तव्हां वटि हली आया आहियूं त तव्हां पंहिंजे मिटनि माइटनि भाइरनि दोस्तनि सां गॾिजी करे लखनि जी तादाद में 6 जून ते उते गॾु थियो। इहा असांजी फतह हूंदी ऐं असां जेको आहे त बहितरीन ऐं ताक़तवर तहरीक जो हिकिड़ो आगाज़ करे सघूं, असीं हिकिड़ो चिता ॾेई सघूं। जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं साईं जलाल मोहम्मद।